अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामा जे ईंदड़ एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली रिपोर्ट नई वीडियो में। जेकर असांजे चैनल ते नओं आहे त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं हर ईंदड़ नोटिफिकेशन तव्हां ॿारनि ताईं आसानीअ सां पहुची सघे। दोस्तों, तव्हांजो वधीक टाइम वेस्ट नथा कयूं, हलूं था वीडियो जे तरफ़। दोस्तों, तकरार ड्रामा में सजावल ख़ान औरतूं जेके आहिनि से नवाब ख़ान जी वापसी कंदो ऐं औरतुनि खे इहो दिलासो ॾींदो त नवाब ख़ान जे तव्हांजो वार बि विंगो कयो त मूंखे ॿुधाइजो। नवाब ख़ान खां ॻांहि वॼाए बदिलो वठंदुसि। हेॾां सजावल ख़ान खे इहा बि ख़बर पइजी वेंदी त मीर जी भेण बख़्त वटि आहे ऐं सजावल ख़ान तमामु जल्द मीर खे ॿुधाईंदो त तुंहिंजी भेण बख़्त वटि आहे ऐं मीर बहाल खे ॿुधाईंदो। ऐं हेॾां बख़्त खे नवाब ख़ान चवंदो त सजावल ख़ान खे ख़बर पइजी चुकी आहे ऐं उन खां हाणे पासो कजां। हा दोस्तों, नवाब ख़ान खे चवंदो जे चाचा बहाल खे ख़बर पइजी वई त उहे मूंखे मारे छॾींदो। ऐं दोस्तों, हेॾां सजावल ख़ान मीर ऐं बहाल वारनि जो तमामु जल्द ठाह कराए छॾींदो।